बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, मां आहियां अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। दोस्तों, अॼु असां जंहिं मौज़ूअ खे सिलेक्ट कयो आहे उहो आहे फ़लस्तीन जे मुतालिक़। जी दोस्तों, फ़लस्तीन दुनिया जो क़दीम तरीन मुल्क आहे जेको लबनान ऐं मिस्र जे विच में वाक़ आहे, जंहिंजे घणे हिसे ते हींअर इसराइली रियासत क़ाइमु आहे। उन खां अॻु ही सॼो इलाइक़ो फ़लस्तीन हुयो जेको ख़िलाफ़त उस्मानिया में बि क़ाइमु रहियो, पर बाद में अंग्रेज़ ऐं फ़्रांसीसिन उन ते कब्ज़ो कयो ऐं 1948 ईस्वीअ में हिन जे घणे हिसे ते ज़बरदस्ती इसराइली रियासत क़ाइमु कई वई। जेकॾहिं असां हिन मुल्क खे ॾिसूं त ही मुल्क ज़मानाए क़दीम में बि हिकु तमामु वॾो मुल्क रहियो आहे, छो त उन में अरबुस्तान खां साम नाले आयल हिकु कबीलो 2500 क़बल मसीह में आबाद थियो ऐं उन खां पोइ 2000 क़बल मसीह में यानी अॼु खां 4000 साल अॻु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इराक़ खां हिजरत करे हिते अची आबाद थियो। हज़रत इब्राहिम जो पुटु हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम मक्का मुकरमा में आबाद थियो, जॾहिं त हज़रत इसहाक अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस में आबाद थियो। हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु हज़रत याकूब अलैहिस्सलाम हुयो, जंहिंजो नालो इसराइल बि हुयो। उन जे औलाद खे बनी इसराइल चवंदा आहिनि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत यहया अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿिया केतिरा ई पैगंबर हिन सरज़मीन ते पैदा थिया। तंहिं करे हिन धरतीअ खे पैगंबरनि जी धरती बि चयो वेंदो आहे। क़दीम ज़माने में हिन ख़िते जी ॿोली इब्रानी हुई जेका अञा ताईं उते ॻाल्हाई वेंदी आहे। 332 क़बल मसीह में यरूशलम ते सिकंदर आज़म बि कब्ज़ो कयो हुयो ऐं 20 अगस्त 636 ईस्वीअ में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दौर में फ़लस्तीन खे फ़तह कयो वियो हो ऐं 463 सालनि ताईं अरबन जी हुकूमत रही, जंहिंमें अरबी ज़बान ऐं इस्लामी दौर रहियो। उते यहूदी अक़लियत जी हैसियत में पिणु मौजूदु रहिया ऐं 11वीं सदीअ में अरबन खां पोइ फ़लस्तीन सल्जोक, ममलूक ऐं उस्मानी सल्तनत जो हिसो रहियो। 1189 ईस्वीअ में सुल्तान सलाहुद्दीन अयूबीअ बैतुल मुक़द्दस खे फ़तह कयो ऐं मुसलमाननि जी हुकूमत क़ाइमु करे छॾी। फ़लस्तीन ते 4 सदियुनि ताईं उस्मानी हुक्मराननि जो दौर रहियो ऐं 1917 ईस्वीअ में बरतानिया हिन ख़िते ते कब्ज़ो कयो ऐं यहूदियुनि खे हिकु अलॻि मुल्क ॾियण जो वाइदो कयो ऐं उते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां यहूदी अचणु लॻा। 1930 ईस्वीअ में उन्हनि जे अचण में तमामु घणो इज़ाफ़ो थियो, जॾहिं जर्मनी, यूरोप ऐं ॿियनि मुल्कनि मां यहूदियुनि खे तड़ियो ऐं मारियो वियो त हू फ़लस्तीन जे तरफ़ अचणु लॻा, जंहिंजे ख़िलाफ़ 1920, 1921, 1929 ऐं 1936 ईस्वियुनि में अरबन सख़्तु मज़ाहमत कई ऐं पुरतशद्दुद मुज़ाहिरा कया, पर पोइ बि उन्हनि जे अचण जो सिलसिलो न रुकिजी सघियो। बिलाख़िर 1947 ईस्वीअ में अक़वाम मुतहिदा जे जनरल असेंबलीअ हिकु करारदाद पास कई ऐं फ़लस्तीन खे 2 हिसनि में विरहाए छॾियो, यानी इसराइली रियासत ऐं अरब रियासत जी मंज़ूरी ॾिनी। पर 14 मई 1948 ईस्वीअ में इसराइल जी हुकूमत क़ाइमु थी वई ऐं फ़लस्तीन जी हुकूमत क़ाइमु न थी सघी। हुजण त ईअं घुरिजे हा त उन सां गॾोगॾु फ़लस्तीनी रियासत जो क़याम बि अमल में अचे हा, पर अरबनि फ़लस्तीन जे उन विरासत खे क़बूल न कयो। मिस्र, उर्दन, शाम, लेबनान, इराक़ ऐं सऊदी अरब इसराइली रियासत ते हमिलो करे छॾियो, पर उन खे ख़तमु करण में नाकाम रहिया। उन खां पोइ 5 जून 1967 ईस्वीअ में 6 ॾींहंनि जे जंग जे दौरान इसराइल गज़ा जे पटीअ खां अलावा मिस्र जे सहराए सीना, मशरिक़ी यरूशलम ऐं शाम जे गुलान वारनि पहाड़नि सां गॾोगॾु ग़रबे उर्दन वारे इलाइक़े ते बि कब्ज़ो करे वरितो ऐं 1989 में इंतिफ़ादा जी तहरीक शुरू थी। फ़लस्तीन जे हुरियत पसंदनि ज़बरदस्त अस्करी कारवायुनि जो आगाज़ कयो ऐं पंहिंजे रियासत जे क़याम लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं ऐं सहियूनी ऐं नाजाइज़ रियासत जे ख़िलाफ़ पंहिंजे जिदोजहद जो ऐलान कयो। हिन वक़्तु इसराइल हिकु वॾो ताक़तवर मुल्क थी वियो आहे, जंहिंखे अमेरिका, बरतानिया ऐं ॿियनि यूरोपी मुल्कनि जी ताईद हासिलु आहे, पर ॿिए तरफ़ फ़लस्तीन जा असुल रहवासी मज़लूमनि जे हैसियत सां पंहिंजे बका जी जंग विड़ी रहिया आहिनि ऐं
हर मुसलमान मुल्क जे तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। ह्यूमन राइट्स, अक़वाम मुतहिदा ऐं इंसानियत लाइ दर्द खाईंदड़ इंसाननि जे तरफ़ निहारे रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं इसराईल खे को बि लगाम ॾियण वारो कोन्हे, पर फ़लस्तीनी पंहिंजे मुल्क ऐं बैतुल मुक़द्दस जे हिफ़ाज़त करण लाइ पंहिंजो वचन करे चुका आहिनि ऐं पंहिंजे बलबूते ते इसराईल जे जेट जहाज़नि जो जवाबु पंहिंजे राकेटनि सां ॾेई रहिया आहिनि। उम्मीद आहे त हिननि जी हीअ क़ुर्बानी रायगां न थींदी ऐं पंहिंजे रियासत जा मालिक थींदा। दोस्तो, इहो असांजो अॼु जो वीडियो अव्हांखे कीअं लॻो, महिरबानी करे अव्हां पंहिंजे राय खां आगाह कंदा। तव्हांजी महिरबानी। अस्सलाम अलैकुम।